अस्सी वारे ॾहाके में ख़ूबसूरत रागी सरमद सिंधी ऐं असलम तुनियो हिकु मशहूरु गीत ॻायो हो। कंडीअ न सिंगरी ॿॿर न पलड़ो, साओ न सलड़ो, छांगो न छेलड़ा, मारू अकेलड़ा। हिन गीत ॾे परॾे मशहूरी माणी हुई, जंहिंमें कंडीअ जो ज़िक्र आहे, छेलड़नि जो ज़िक्र आहे, छांगन जो ज़िक्र आहे, मुंहिंजनि मिसकीन मारूड़नि जो ज़िक्र आहे। मारू मुल्क मलीर जा, जिन जो कंडी ऐं छेलड़नि जे लगाव सां जेको ज़िक्र थियल आहे, उनजो तमामु डिघो तारीख़ी पस मंज़र आहे। तव्हां हिन मंज़र में ॾिसी सघो था त थर जी सुञाणप कंडी जो वणु केॾो ख़ूबसूरत लॻी रहियो आहे। हीउ कंडी जो वणु थर जे अंदरि तमामु घणो मशहूरु आहे, जेको ख़ासि तौर ते वसकारे जी वेझी मुंद दौरान सख़्तु गर्मियुनि में लुकनि ऐं काड़नि में सिंगरियूं ॾिए थो। सिंगरियूं जेको थर जो ॾिठ बि आहे ऐं थर जी सुञाणप बि आहे। सिंगरियूं थर जी ख़ूबसूरत खुराक बि आहे, साॻे वक़्तु सिंगरियूं थर जी हिकिड़ी इंतिहाई शानदार ऐं लज़ीज़ सब्ज़ीअ जो रूप बि रखनि थियूं। वसकारे जी मुंद ऐं उन खां कुझु वक़्तु अॻु इन्हनि सिंगरियुनि जी तमामु वॾी मार्केट वैल्यू हूंदी आहे, जेका मणनि जे हिसाब सां थर जा पोजत माण्हू मुख़्तलिफ़ थर जे भिटनि लकनि मां ऐं इलाइक़नि मां किंडीअ जे वण तां इन्हनि सिंगरियुनि खे चूंडे ऐं पोइ मार्केट वैल्यू में अची अमराणे जे देस में, छोर ऐं आस पास में, ज़िले उमरकोट तोड़े थरपाकर सॼे ज़िले में इन्हनि सिंगरियुनि खे विकिरो कयो वेंदो आहे। किंडीअ जो हीउ वणु जेको सॼे थर में मौजूदु आहे ऐं ॾाढो शानदार ऐं हसीन आहे। सिंगरियूं जेके इंतिहाई खाध खुराक जे हवाले सां लज़ीज़ थींदियूं आहिनि, उन्हनि खे पचाइण जा गुर बि थर वासी ॼाणनि। थरियुनि खे ख़बर आहे त सिंगरियूं कीअं पचाइबियूं आहिनि ऐं सिंगरियूं सुकाए कीअं रखिबियूं आहिनि ऐं उन्हनि खे पोइ 12 ई महीना ख़ुश्क भाॼीअ ख़ुश्क सब्ज़ी जे तौर ते कीअं इस्तेमालु कबो आहे, उनखे कीअं पचाइबो आहे। इहे समूरा गुर तव्हां थर जे मारू माण्हुनि खां सिखी ऐं ॿुधी सघो था। उनखां अलावा जॾहिं इहे सिंगरियूं थर जे तमामु तेज़ गर्मीअ में पचीअ रास थींदियूं आहिनि, त इन्हनि खे थरी ॿोलीअ में, निज ढाटकी ॿोली में सिंगरियुनि खे खोखा चइबो आहे। यानी सिंगरियूं अॻिते हली खोखनि में तब्दील थी वेंदियूं आहिनि, जिन जो लॻभॻि रंग पीलाण मायल हूंदो आहे ऐं उन्हनि में ॿिज बि मौजूदु हूंदो आहे। उहे ख़ुश्क मेवो जे तौर ते बि मशहूरु आहिनि खोखा, जिन खे चूंडे माण्हू बिल्कुलु सिधी रीति उनखे चॿाड़े ऐं खाए सघनि था। उहे खाइण में इंतिहाई लज़ीज़ ऐं इंतिहाई बहितरीनु महसूसु थींदा आहिनि। उन्हनि जो सवादु ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो मज़ो ॾींदो आहे जॾहिं थर जो माण्हू खोखनि खे चूंडे, छाणे ऐं खाईंदो आहे। सिंगरियुनि खे चूंडण जे लाइ हिकिड़ो त माण्हू सिंगरीअ जे वण ते चढ़ी बि वेंदो आहे, पर साॻे वक़्त ते सिंगरियुनि खे लाहिण जे लाइ आंकोड़े खे बि इस्तेमालु कबो आहे। आंकोड़ो थर जी लठ मां ख़ूबसूरत अंदाज़ में थरिया ई ठाहे ॼाणनि था, जंहिंजी चोटीअ ते उनखे उन लठ खे मोड़े उनखे अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ सां सेट कयो वेंदो आहे जो उहो हिकिड़े छेड़े ते ॾाटे मिसल महसूसु थींदो आहे, मुड़ियल हूंदो आहे, जंहिंसां थर जे इन कंडीअ जे वण जूं जेके लामूं आहिनि उन में उन आंकोड़े खे अटकाए जॾहिं झटको ॾेई, जॾहिं लोॾे, जॾहिं सिंगरियुनि खे छाणण जी कोशिशि कई वेंदी आहे ऐं जॾहिं उहे छाणिजी हेठि किरंदियूं आहिनि त भाकुर भरे मणनि जे हिसाब में थरिया उनखे मार्केट में विकिरो कंदा आहिनि। कंडी जो वणु साॻे वक़्त ते
थर जे चौपाए माल जे चारे जे इस्तेमाल लाइ बि इस्तेमालु थिए थो। ऐं ॿकरियुनि खे इन कंडीअ जे वण मां जेका असां कंडीअ जी जेका संख आहे उनखे झांगे उहा चारी वेंदी आहे, जेका चौपाए माल जे लाइ इंतिहाई ख़ूबसूरत ऐं ताक़तवर खाधे जे तौर ते बि मशहूरु आहे। ज़रूरत आहे त असां वणनि खे बचायूं ऐं कंडीअ जे वण खे बचाइण लाइ हिकिड़ी ख़ूबसूरत क़िस्म जी मुहिम बि हलायूं, छाकाणि जो इहो असांजो तारीख़ी ऐं सक़ाफ़ती हिकिड़ी मिल्कियत हुजण सां गॾु ही फितरी हुसन ऐं सूंह जी अलामत पिणु आहे। जंहिंखे फितरी हुसन ऐं सूंह सां मुहबत आहे उहो यकीनी तौर ते हिन ख़ूबसूरत वण खे बचाइण जी मुहिम जो हिसो थींदो।